कानपुर महर में साफ़को पारां हथ धोइण जे आलमी ॾिहाड़े ते तक़रीबूं कोठाए रैलियूं कढियूं वयूं। पूरी दुनिया में मल्हाई जंदड़ हथ धोइण जे आलमी ॾिहाड़े ते साफ़को खानगढ़ पारां यूनिसेफ जे सहकार सां यूसी कानपुर महर में सुजागी बाबति तक़रीबूं कोठाए रैलियूं कढियूं वयूं। इन सिलसिले में गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल खुदाबख्श महर ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ओसी खानपुर में तक़रीबूं कोठाई वई। तक़रीबन में साफ़को जे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर शुएब अहमद, मॉनिटरिंग ऑफिसर तारिक लखणी, फील्ड ऑफिसर अरबाब अली शाह शिरकत करे स्कूल जे ॿारनि में साबुण तक़सीम कया ऐं खेनि हथ धोइण जे फ़ाइदनि बाबति आगाह कयो। ऑफिसरनि पारां ॿारनि खे कोरोना वायरस खां बचाव लाइ इस्तेमाल थींदड़ तदबीरनि बाबति ॼाण ॾिनी वई, जॾहिं त स्कूली ॿारनि पारां हथ धोइण जे आलमी ॾिहाड़े जी रैली कढी वई। उन मौक़े ते साफ़को जे ऑफिसरनि तारिक लखणी ऐं अरबाब अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हथ धोइण सां केतिरनि ई बीमारियुनि जो ख़ात्मो अचे थो, जॾहिं त साफ़को जो असल मक़सदु इहो ई आहे त सफ़ाई सुथराई खे यक़ीनी बणायो वञे। हुननि चयो त अॼु पूरी दुनिया में हथ धोइण जो आलमी ॾिहाड़ो आहे। इन्ही ॾींहं जी मुनासिबत सां स्कूलनि में तक़रीबूं रखे रैलियूं कढी आगाही मुहिम हलाई वई आहे।